नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त क़ौमी एयरलाइन PIA परॾे में फ़ाथल 1100 खां वधीक पाकिस्तानियुनि खे मुल्क वापसि आणण जे लाइ प्लान जोड़े वरितो आहे। एयरलाइन जे ज़रिए मूजिबि मंसूबे तहत क़ौमी एयरलाइन जूं मुख़्तलिफ़ उॾामूं अॼु खां 19 अप्रैल ताईं मुख़्तलिफ़ मुल्कनि में फ़ाथल पाकिस्तानियुनि खे मुल्क वापसि आणींदियूं। ज़रीन जो चवण ते सऊदी अरब में 400 उमरा ज़ाइरीन खे अॼु 2 उॾामनि ज़रिए आंदो वेंदो, जिन में हिकु उॾाम मुल्तान ऐं ॿी लाहौर एयरपोर्ट ते लैंड कंदी। उन खां अलावा परॾे में ईंदड़ 770 मुतहद अरब अमारत में UAE ऐं अमान जी क़ैद मां आज़ाद माणींदड़ पाकिस्तानी भी शामिल हूंदा। ज़रीन ॿुधायो त अॼु UAE जे क़ैद मां आज़ाद थींदड़ 410 माण्हुनि खे पाकिस्तान आंदो वेंदो। UAE मां ईंदड़ 2 ख़ासि उॾामूं फैसलाबाद ऐं पिशावर एयरपोर्ट ते लैंड कंदियूं। ज़रीन मूजिबि थाईलैंड ऐं जापान में फ़ाथल 270 मुसाफ़िर भी मुल्क वापसि ईंदा। उन मुसाफ़िरनि खे ख़ासि उॾामनि ज़रिए इस्लामाबाद एयरपोर्ट ते पहुचायो वेंदो। ज़रीन वधीक ॿुधायो त अॼु ओमान जी क़ैद मां आज़ाद माणींदड़ 360 पाकिस्तानियुनि खे खणी हिकु उॾाम 15 अप्रैल ते कराची एयरपोर्ट पहुचंदी, जॾहिं त ॿिए ॾींहुं 16 अप्रैल ते लाहौर एयरपोर्ट ते लैंड कंदा। इंडोनेशिया में 225 ऐं UAE में फ़ाथल वधीक पाकिस्तानियुनि खे 2 उॾामनि ज़रिए 18 अप्रैल ते आंदो वेंदो। ज़रीन जो चवणु आहे त UAE मां आज़ाद माणींदड़ क़ैदियुनि जा ख़र्च मुतहद अरब अमारत जी हुकूमत ऐं अमान मां आज़ाद माणींदड़ क़ैदियुनि जो ख़र्च अमानी हुकूमत बर्दाश्त कंदी। वाज़े रहे त मुल्क में कोरोना वायरस जी सूरत हाल खे नज़र में रखंदे मुल्की ऐं परॾे फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल आहे, जॾहिं त ही ख़ासि उॾामनि जे ज़रिए परॾे में फ़ाथल पाकिस्तानियुनि खे मुल्क वापसि आंदो पियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो